अॼु असांजे हिन सेशन जो जेको मौज़ू आहे उहो आहे स्टैंडिंग एंड मेल न्यूट्रिशन। त जेके नंढा ॿार आहिनि या जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि में स्टैंडिंग जा कदु नंढो छो थो थिए या उहे कमज़ोर छो था थियनि या कहिड़ा सबब आहिनि जे असां वटि जेका सॼी सिंध में पर मुल्क में तक़रीबन 50% जेको उहा स्टैंडिंग आहे। नंढड़ा ॿार कदु नंढो आहे, उन्हनि जो वज़न घटि आहे ऐं कुझु वॾनि माण्हुनि में बि जेको सो मेल न्यूट्रिशन वग़ैरह। त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त स्टैंडिंग ऐं मेल न्यूट्रिशन छो एतिरी वधी वई आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि। इन सिलसिले ते अॼु असां हिन सेशन में डिस्कस कंदासीं। मूंसां गॾु जेके महिमान आहिनि मां उन्हनि जो बि तारीफ़ करायां, पोइ वरी इन सिलसिले खे अॻिते था वधायूं। पहिरीं मूंसां जेको वेठे आहे उहा आहे मैडम ज़ाहिदा ॾिठो, जेके पाण सोशल एक्टिविस्ट आहिनि, सोशल वर्कर आहिनि। उन सां गॾु गॾु SRPO जेको आहे NGO आहे उनजा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि। उन सां गॾु गॾु मूंसां गॾु जेको ॿियो महिमान वेठो आहे उहो आहे डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ो, जेके डायरेक्टर जनरल एनिमल हेल्थ आहिनि, PhD डॉक्टर आहिनि। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त असां वटि जेका असां स्टैंडिंग या मेल न्यूट्रिशन जा कहिड़ा सबब आहिनि। ऐं डॉक्टर साहब PhD कई आहे जर्मनी में, गोल्ड मेडलिस्ट आहिनि। डॉक्टर कलोड़ो साहब बि असां सां गॾु आहे। उन सां गॾु गॾु मूंसां गॾु डॉक्टर असद इसाक आहिनि, उहे बि डॉक्टर बि आहिनि। उन सां गॾु लाइव स्टॉक जेको डिपार्टमेंट आहे उन में DS बि आहिनि। ज़ाहिदा, तव्हां सोशल एक्टिविस्ट बि आहियो, सॼी सिंध में कमु बि कयो था, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञो था, त तव्हां छा ॾिठो त असांजा ॿार एतिरा कमज़ोर छो आहिनि या उन्हनि जो कदु नंढो आहे थिए थो या जेके औरतूं आहिनि उहे कमज़ोर छा आहिनि? तव्हां पंहिंजे फील्ड में छा ॾिठो, कहिड़ा इन जा सबब आहिनि? असां ओवरऑल जेकॾहिं ग्लोबली बि ॾिसूं त सॼे पाकिस्तान में जेको आहे सॼी दुनिया में मेल न्यूट्रिशन जो वॾो इशू आहे। ऐं जेके सर्वेज़ आया आहिनि उहे बि ॾाढा छिरकाईंदड़ आहिनि। त 2011 में जेको हिकिड़ो सर्वे थियो उन में 150 मिलियंस जेके आहिनि चिल्ड्रन आहिनि उहे मरी विया जेको आहे हिन मेल न्यूट्रिशन जे इशू जे करे सॼी दुनिया में। ऐं उनखां अंडर 5 इयर्स एज वारा ॿार हुआ। ऐं उनखां पोइ जेकॾहिं 2014 में जेको न्यूट्रिशन जो सर्वे थियो हो पाकिस्तान में, उन में बि असां 58% जेके फैमिलीज़ आहिनि सॼे पाकिस्तान में उहे जेके आहिनि इनसिक्योर फूड जे हवाले सां उहे आहिनि। ऐं उन में जेकॾहिं असां रेशियो ॾिसूं सिंध जो, त सिंध जेका आहे मोस्ट वनरेबल आहे हिन महिल। 72% जेका आहे असां वटि हिन महिल ताईं फूड इनसिक्योरिटी मौजूदु आहे 72% फैमिलीज़ में। ऐं बलोचिस्तान असांखां वरी बहितर आहे, 63% जेका आहे असां उते मेल न्यूट्रिशन आहे। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई त असां जेकॾहिं फील्ड में वञूं था ऐं सिचुएशन ॾिसूं था त छा आहे, त उहा सिंध जे हवाले जे कॉन्टेक्स्ट सां मां ॻाल्हाईंदमि। त असां सिर्फ़ु जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, मीडिया ते ॾिसूं था त असांखे नज़र ईंदो आहे त भई सिंध में सिर्फ़ु थरपारकर आहे जिते न्यूट्रिशन जो इशू आहे, पर ईअं आहे कोन एक्चुअली। थरपारकर में इशू पंहिंजी जॻह ते, पर असां जेकॾहिं सिंध जा ॿिया ज़िला ॾिसूं, काछो ॾिसूं, कोहिस्तान ॾिसूं, सांगड़ में नारे वारो इलाइक़ो ॾिसूं, असां उनखां पोइ तव्हां घोटकीअ वारे पासे हलिया वञो, कंबर शेदात कोट हलिया वञो, तव्हांखे उते एतिरो वॾो मसइलो नज़र ईंदो जो तव्हां पाण सोचींदव त न्यूट्रिशन जेका आहे असां एतिरी घटि आहे, ग़िज़ाई खोट जंहिंखे असां चऊं था एतिरी घटि आहे जो उहे मायूं जेके असां वटि आहिनि उहे सिर्फ़ु हिकु टाइम जी मानी खाइनि थियूं। ऐं उहा मानी बि उन्हनि जे लाइ प्रॉपर मानी कोन हूंदी आहे। थर में तव्हां ॾिसंदव त मायूं मिर्चनि सां मानी खाईंदियूं आहिनि। ऐं ॿियनि इलाइक़नि में बि प्रैक्टिस इहा आहे त मायुनि खे मानीअ सां गॾु भाॼी नसीबु कोन थींदी आहे। सो इहा सूरत हाल असां वटि वॾी क्रिटिकल आहे। ऐं मां सम्झां थी त जेकॾहिं असां इनखे ईअं ॾिसूं त असांजूं जेके सोशल प्रैक्टिसिस आहिनि न उहे बि कुझु इन क़िस्म जूं रहियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल त गुरबत आहे या प्रॉपर जेका असांखे बैलेंस डाइट उहा नथी मिले, त मां इन शइ ते डॉक्टर नज़ीर तव्हां ॿुधाइजो त जेका स्टैंडिंग छा आहे, थोरो असांजे खे ॿुधाए त उहा छो थींदी आहे, इन बारे में कुझु ॿुधाईंदो असांखे? अॼु सिंध खे ॾिसिजे त जेका स्टंटिंग आहे उनजो मक़सदु इहो आहे त 5 सालनि ताईं जेके तव्हांजा अॼु जा ॿार आहिनि उहे न जिस्मानी तौर बि ऐं ज़हनी तौर बि तव्हांजा नथा वधनि। ऐं उहो आहे तव्हांजो 50%। पाकिस्तान जो एवरेज वञी बीहे थो 44%। जेकॾहिं हुनखे दुनिया जी या एशिया जी पर्सपेक्टिव में ॾिसबो त हिन महिल स्टंटिंग जेका आहे उहा घटि में घटि श्रीलंका में आहे 17% बसि। ऐं उन में मेजर कंट्रीब्यूशन हुननि जो जेको स्टंटिंग जो न हुजणु आहे उन में 99% हुननि जी तालीम आहे। उनखां अलावा लोकल लेवल ते फार्मर आहिनि, उहे खॾा में मच्छियूं, तलाउनि में ॿिए सब्जियूं जेके बि मामला आहिनि उन्हनि ते उन्हनि जी एक्सेस आहे। ठीकु। ॿिए नंबर ते तव्हांजी स्टंटिंग में जेका बहितर आहे उहा आहे बांग्लादेश, साउथ एशिया में,
जंहिंखे असां कंहिं हवाले सां काउंट ई न कंदा हुआसीं। त हुननि खे बांग्लादेश जो हिकिड़ो उसूल आहे त बाबा हुननि वटि मच्छी आहे, अॻियां घर जे अॻियां चांवर ज़रूरु हो पंहिंजा हूंदा, ऐं हर घर में हिकिड़ो फ्रूट जो वणु ज़रूरु रखंदा। अॼु असांजी उहा सिंध किथे आहे? जेके ॿार ॿेर जा वण लॻल हुजनि, अंबनि जा हुजनि, खजुनि जा हुजनि, नंढे हूंदे ई भितर खणी लठियूं खणी उन्हनि खां लाहे खाईंदा हुआसीं, उहा किथे आहे रही? अॼुकल्ह जेके बि तव्हांजूं ज़मीनूं आहिनि, सभु शयूं आहिनि, उहे पयूं त आहिनि, पर उहे ॿाहिरि न आहिनि। को माण्हू या तकलीफ़ ई कोन थो करे त उते का शइ करे। हाणे अचूं था त जेका ग़िज़ायत आहे ऐं ग़िज़ायत जी अणहूंद जा क़िस्म आहिनि, उन जा आहिनि 4 मेजर क़िस्म। सभ खां पहिरियों आहे स्टंटिंग, माना तव्हांजी 5 सालनि ताईं जा ॿार न ज़हनी तौरु वधनि था, न जिस्मानी तौरु वधनि था, वधनि में बि घटि आहिनि, कद में बि घटि आहिनि, थोल में बि घटि आहिनि, उनखे चइबो स्टंटिंग। ॿिए नंबर ते मेलन्यूट्रिशन, जेको उनजी डिमॉन्स्ट्रेशन या फॉर्म या रूप आहे, उहो अचे थो तव्हांजी वेस्टिंग, माना ॿार खे हमेशह दस्त पिया आहिनि, या वरी वॾो थिए थो त बि तंहिं हूंदे बि उनखे दस्त पिया अचनि, उनजे करे जेको खाए पियो उहो वयो वञे। ऐं उनजो बि न सिर्फ़ु बीमारी आहे, पर उन सां गॾु हथनि जी सफ़ाई सुथराई न रखणु, उहे साॻाई जरासीम पिया। हिकिड़ो माण्हू वञे थो ॿाहिराणीअ में, तव्हां ॾिसो त हिकिड़ो माण्हू वञे थो, उहो लोटो या कौरो खणी वञे पियो, ऐं जॾहिं वापसि अचे पियो त उहो साॻे हथ सां उन नलके खे गेड़े पियो हथ धोअण जे लाइ, वरी उहो हथु उहो हैंडल उनजो साफ़ु नथो करे। वरी जेको ॿियो माण्हू अचे पियो या औरत अचे पई मानी पचाइण जे लाइ, उहा बि साॻे ई नलके खे साॻे ई हथ खे हथु विझी उहा उते ई वञे। या आमतौर ते ॾिसूं त उहा औरत मानी पचाए पई, उहो ई रओ कपिड़ो हो जंहिंसां उहा पई वेठी प्लेटूं साफ़ु करे, उन सां ई जेको आहे सो सॼो ॾींहं जो जेको आहे ॿार जे रोए थो त उनजी सिंग बि उगंदी, उनजो मुंहुं बि उगंदी। डॉक्टर साहब थोरो मां तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधाईंदुसि, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। त छा जेका असां वटि स्टैंडिंग आहे उहा असां वटि खाद खुराक जी खोट आहे या बीमारियूं उनजो सबबु आहे? सर, इन ते जेकॾहिं ॾिसिजे त बीमारियुनि जो पंहिंजो ॾिसो 4 हिन जा मेजर सबबु आहिनि जंहिंजे करे थिए थी। हिकिड़ो त इहो आहे त असां वटि एक्सेस टू फूड कोन्हे, ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जो ऐं औलाद जो ऐं औरतुनि जो केयर ई कोन्हे। घर में जेकॾहिं चङी भाॼी पचंदी त सभ खां पहिरियां मर्द खे ॾींदा, ठीकु आहे, उनखां पोइ पुट खे ॾींदा, ऐं का गोरारी औरत आहे या का त उनजो को ख़्यालु ई कोन्हे को। इहा असांखे रवश चेंज करणी पवंदी। हिकिड़ो त तव्हांजी हेल्थ फैसिलिटीज़ कोन्हनि के उन लेवल जूं, सिहत ताईं तव्हांजी एक्सेस ई कोन्हे, पहुचे ई कोन्हे। आम ॿाराड़ी वारो माण्हू खे टिकी फुटे खाइण में वीचारो पूरो आहे, उनखे उहा मथे सूर जी टिकी वठण जे लाइ बि पैसा कोन्हनि के, त उहो पंहिंजी औरत खे जेको 3 सालनि जो 3 महीननि जो अञा ॿार अथसि पेट में, उहो वठी डॉक्टर ताईं कोन थो वञे, त दाई जेको वियम आहे उहा बि दाई थी करे, हुनखे इहा ई ख़बर कोन्हे त हुन में रत में केतिरी हेमोग्लोबिन आहे, 4 आहे, 5 आहे, 8 हुन ते हले पियो। त हिकिड़ो त तव्हांजो जेको मेलन्यूट्रिशन जो जेको ॿारनि में सबबु आहे, जेको स्टैंडिंग जो आहे, उहो आहे एक्सेस टू हेल्थ। ॿियो एजुकेशन, तालीम असां विसारे चुका आहियूं, ऐं असांजी तालीम इहो बि कोन थी ॿुधाए जेको असांखे नंढे हूंदे ई पढ़ंदा रहियासीं बैतनि में, त जो खीर पीए सो वीर थिए, त उहा ॻाल्हि हिन महिल किथे आहे? या ॿियो बैतो त भाउ जेको पीउ माउ खे पग ॿधाए उहो माखी मखण खाए, उन महिल नंढे हूंदे ई असांजे ज़हन में हूंदो त पीउ माउ खे पग ॿधाइण माना त कामयाबु तरीन इंसानु। ऐं जॾहिं तव्हां कामयाबु तरीन थींदव त तव्हांजो रिवार्ड छा हूंदो? तव्हांखे इहो प्लास्टिक वारो इहो वॾो जेको कप आहे उहो कोन हूंदो जेको असां घरनि में रखूं था अॼुकल्ह। उन महिल बैत में इहो कोन्हे लिखियलु त तव्हांखे को कप मिलंदो, तव्हांखे शील्ड मिलंदी, तव्हांखे तमगो मिलंदो, न। जेको पीउ माउ खे पग ॿधाए सो ई माखी मखण खाए, रिवार्ड आहे तव्हांजो माखी मखण। त लॻंदो हो त माखी मखण खां वॾी शइ आहे, रिवार्ड आहे जंहिंखे हासिलु करणु खपे। इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो मां डॉक्टर इसहाक़ खां पुछंदुमि। डॉक्टर साहब थोरो असांखे इहो ॿुधाइजो त छा जेका खाद खुराक आहे असांजे ॿारनि खे या असांजे वॾनि खे बैलेंस डाइट मिले थी या बैलेंस डाइट कान्हे, इन बारे में थोरो ॿुधाईंदो? ॾिसो, माल न्यूट्रिशन ऐं स्टंटिंग जो मक़सदु आहे त जेको असांजी ग़िज़ा असां ॾियूं पिया माण्हुनि खे उहा बैलेंस्ड आहे या न आहे। असां इन कॉन्सेप्ट खे काफ़ी थोरो ग़लति तरीक़े सां वठी पिया वञूं त माल न्यूट्रिशन मतिलबु गुर्बत। ईअं बेसिकली माल न्यूट्रिशन गुर्बत न आहे। माल न्यूट्रिशन जो मक़सदु आहे त जेको असीं ग़िज़ा खायूं पिया उन में उहे सभु एलिमेंट मौजूदु आहिनि जेके हिकु इंसान खे ज़रूरत हूंदी आहे। हाणे उन में वाइटामिन अची वञे थो, उन में आयोडीन अची वञे थी, उन में आयरन अची वञे थो, उन में ज़िंक अची वञे थो। हाणे इहो आहे हिकिड़ी बैलेंस्ड डाइट जेका ॿार खे बि खपंदी आहे ऐं वॻे खे बि खपंदी आहे।
पर असां वटि छा आहे त असां पंहिंजो लाइफ स्टाइल या असां पंहिंजी प्रायोरिटीज़ जेके आहिनि उहे काफ़ी चेंज करे छॾियूं आहिनि। असांजो फूड इंटेक जेको आहे उहो काफ़ी डिफरेंट थी वियो आहे। पहिरीं असां हिकिड़ो बैलेंस डाइट वठंदा हुआसीं त सिहतमंद हुआ, त हाणे असां जंक फूड जे तरफ़ काफ़ी हलिया विया आहियूं। इहो मां हिकिड़े रिच क्लास जी ॻाल्हि पियो कयां। हाणे मां चवां थो त ग़रीबनि सां छा पियो थिए, त ग़रीबनि खे उहा डाइट मिले थी या नथी मिले। त ग़रीबनि खे ॾिसो त असां वटि जेके फूड प्राइसिस आहिनि उहे काफ़ी वधी वियूं आहिनि, गुरबत काफ़ी आहे। ॿियो असां पाकिस्तान हिकिड़ो एग्रीकल्चर कंट्री आहे, असांजो दारोमदार आहे एग्रीकल्चर ते, पर असां एग्रीकल्चर जे फील्ड में उहे ई कन्वेंशनल मेथड्स जेके आहियूं, जेके असां शुरू खां खणी पिया अचूं, उहे ई पिया अञा ताईं यूज़ कयूं। असां का नवाण कोन आंदी आहे, मतिलबु हिकु क़िस्म जी हुजे न त अवेयरनेस ॾिनी वञे त बाबा कहिड़ा फसल जेके आहिनि उहे वधीक न्यूट्रिएंट आहिनि, उहे उनजी पोख कजे, त जीअं जेके ग़िज़ाई क़िलतूं आहिनि उन्हनि खे ईअं कजे। एग्रीकल्चर सेक्टर में रिपीटेशन ऑफ क्रॉप प्रोडक्शन थिए थी, उनखे असांखे घटि करणु घुरिजे। जेको ॿी जेका हिकिड़े सभ खां जेको मेन इशू आहे त असां वटि सोसाइटी जेके बिहेवियर चेंजिस जेके आहिनि उहे काफ़ी अची वियूं आहिनि। पहिरियां मतिलबु ब्रेस्ट फीडिंग काफ़ी थींदी हुई ऐं मां डॉक्टर्स जेके हूंदा हुआ एनकरेज कंदा हुआ ब्रेस्ट फीडिंग ते, जेको मेन मतिलबु हिकिड़े ॿार जे पैदा थियण खां पोइ जेको बेस्ट न्यूट्रिएंट आहे उहो बेसिकली आहे ब्रेस्ट फीडिंग। असां उन ट्रेंड खे काफ़ी घटाईंदा पिया वञूं, ब्रेस्ट फीडिंग आहे कोन। उन खां पोइ जेकॾहिं असां अचूं था त इन्फेक्शियस डिज़ीज़िस जेके आहिनि उहे काफ़ी, ॾिसो इम्यूनिटी जॾहिं बि ॿारु पैदा थींदो आहे त उनजी इम्यूनिटी जेका डेवलप कंदो आहे उहो मदर जो मिल्क डेवलप कंदो आहे, पर अनफॉर्चुनेटली उहो ट्रेंड असां मां घटिजी वियो आहे। उन जे करे बि छा थो थिए त इम्यूनिटी ॿार में डेवलप ई कोन थी थिए, जीअं ॿारु वॾो थो थिए त उहो बीमारियुनि जो शिकार थो थी वञे। उन खां ॿियो ॾिसो जेको असां वटि जेको माल न्यूट्रिशन ऐं स्टंटिंग जो ॿियो मेन काज़ जेको प्रिवेलिंग आहे उहो आहे त नंढी ॼमार में शादी। ॾिसो जॻहि असां वटि न डॉक्टर साहब मसइलो ठीकु आहे, इहे इशू त ईअं घणा आहिनि, पर असां वटि जेको इशू आहे, मां थोरो मैडम खां पुछां, मैडम तव्हां जॾहिं फील्ड में वञो था, डॉक्टर ज़ाहिदा तव्हां उते ॾिठो छा माण्हू या ॿारड़ा या औरतूं उते उन्हनि खे बैलेंस डाइट मिले थी या हिकिड़ी क़िस्म जो खाधो उन्हनि खे मिले थो? तव्हां इन शइ खे कीअं ॾिठो? डॉक्टर साहब हाणे हिन में इहो आहे त असां वटि ॻोठनि में जो सभिनी खां वॾो जेको मसइलो आहे उहो आहे अवेलेबिलिटी जो, त उते कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से फूड अवेलेबल आहिनि। ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि माण्हू घणो करे ॻोठनि में चांवर हूंदा, पटाटा हूंदा, दाल हूंदी, उहे यूज़ कंदा आहिनि ऐं हुननि जूं पंहिंजूं जेके शयूं उते अवेलेबल आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल उन्हनि खे अंडा अवेलेबल आहिनि, खीर अवेलेबल आहे, उनजो जेको आहे प्रॉपर यूज़ हाणे नथो थिए। अंडा बि जेकॾहिं आहिनि त उनखे सेल कनि था छो त गुरबत आहे, ऐं जेकॾहिं खीर आहे त उहो बि जेको आहे सो सेल कंदा। बाक़ी जेको खीर आहे असां सम्झूं था जेके असांजा ॻोठाणा माण्हू उहो 24 कलाक उन्हनि जी चांहि जी देगिड़ी चढ़ियल हूंदी आहे ऐं जेॾी महिल वञो उहो खीर उहो जेको आहे सो उन में यूज़ कंदा आहिनि। इन करे असां बैलेंस डाइट जो त सवाल ई कोन थो पैदा थिए। ॻोठनि में तव्हां वञो, अगरि मां थर जे हिकिड़े ॻोठ में वियमि, डीपले खां अॻियां हिकिड़ो झिरमिरो यूनियन काउंसिल आहे उते, त उते माण्हुनि चयो असां त फ्रूट ई कोन ॾिठो आहे, हुननि कॾहिं ज़िंदगीअ में उहो फ्रूट ॾिठो बि कोन्हे ऐं खाधो बि कोन्हे, छो त हू शहर खां एॾो कटियल आहिनि ऐं एॾो पंध ते आहिनि जो हुननि वटि वीचारनि वटि एक्सेस ई कोन्हे का। त बैलेंस डाइट त असां तॾहिं चऊं जॾहिं हुननि वटि अवेलेबिलिटी हुजे इन्हनि शयुनि जी। ॿी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां जॾहिं हाणे हींअर हुननि हवाले सां न्यूट्रिशन जे हवाले सां कमु करणु शुरू कयो त सभिनी खां वधीक वॾो जेको डिज़ास्टर हो इहो हो त असां वटि हिकु हिकु माईअ खे हिकु फैमिलीअ में 12 10 14 ॿार आहिनि। हाणे 10 ॿार 12 ॿार 14 ॿार उन्हनि खे खाधो किथां मिले? पहिरीं ॻाल्हि त इहा। हिकिड़ी त उन्हनि जी इनकम लेवल एॾी घटि आहे ऐं हुननि वटि अवेलेबिलिटी बि कोन्हे शयुनि जी, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे उन्हनि सां वॾो फ़र्क़ु थो पए। अदा चए थो त जेको आहे सो पावर्टी जेका आहे न्यूट्रिशन ॾे जेको आहे सो उनखे इंडिकेट न, पर माण्हुनि वटि कैपेसिटी हूंदी त उहा जेके आहिनि से उहे खाद खुराक वठी खाईंदा न, जेकॾहिं कैपेसिटी न हूंदी त वठी किथां खाईंदा? बिल्कुलु ज़ाहिदा तव्हां सही ॻाल्हि कई त माण्हू ग़रीब आहिनि, उहो ओतिरियूं शयूं बैलेंस डाइट नथा वठी सघनि। मां डॉक्टर नज़ीर तव्हां खां पुछंदो, ॿ शयूं आहिनि त जेकॾहिं असां स्टंट जी ॻाल्हि कयूं था त ॻोठनि में बि आहे, शहरनि में बि आहे। शहरनि वारनि माण्हुनि खे त जॾहिं ग़िज़ा जी अवेलेबिलिटी आहे, ॼाण बि आहे, त इहो ॿिन्ही जॻहियुनि ते छो स्टंटिंग आहे? ॾिसो जेका सर्वे थी आहे उन मुताबिक़ इहा त ग़रीब में बि स्टंटिंग आहे ऐं अमीरनि में बि स्टंटिंग आहे। स्टंटिंग मसइलो पैसो न आहे, स्टंटिंग मसइलो आहे तव्हांजी न्यूट्रिशन जो। असांजी जेका सिंधी सर्वे आहे उन मुताबिक़ इहो आहे त तव्हांजो जेको असांजो अवाम आहे उहो 67% उहो आहे जेको रुगो एनर्जी डाइट खाए पियो। डाइट जा क़िस्म आहिनि,
एनर्जी, कैलरी पॉवर्टी डाइट, एनर्जी डाइट, न्यूट्रिशियस डाइट एंड स्टेपल एडजस्टेड डाइट, 4 क़िस्मनि जूं डाइट, बेस्ट स्टेपल एडजस्टेड डाइट आहे। हाणे जॾहिं ॾिसे तव्हां थोरो बैलेंस डाइट ॿुधाईंदो कहिड़ा हा। 4 कंपोनेंट? त वारे वारे सां मां ॿुधाईंदो आहियां त जेके डाइट आहिनि उहे 4 क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ी जेका आहे कैलरी पॉवर्टी डाइट आहे, माना जेको ख़ानदान में जेकॾहिं 5 भाती आहिनि त 5 भातियुनि खे एतिरो खाधो नथो मिले जो हुननि जी जेका ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेका एनर्जी खपे थी जिस्म जी, उहा कोन थी मिले। इंतिहाई ग़रीब माण्हुनि जो इहो हाल आहे। ॿिए नंबर ते तव्हांजी आहे कैलरी यानी एनर्जी ओनली डाइट। उत्तर में हलिया वञो, सुबुह जो माण्हू छा कंदा, उहो लसी ऐं चांवरनि जी मानी, मंझंदि जो चांवर, ठीकु आहे, राति जो साॻियो ई चांवरनि जी मानी। उनखां पुछो त बाबा जेकॾहिं तूं थोरो चेंज करी त छा थी पवंदो? हिकिड़ो हारी आहे जेको 20 जरेब ज़मीन जा हार पोइ त करे पियो, पर उनजे साइड ते न भिंडी पोखींदो, न टमाटो पोखींदो, न को आलू पोखींदो, न को जेको आहे सो तव्हांजी जेका वाङण पोखींदो, रुगो वाङण जी रुगो हीअं हिकिड़ी लकीर ठाहे छॾे त मां न सम्झां त को हिन में उन्हनि खे आदत ई कोन रही आहे। घर हूंदो ख़ाली पियो हूंदो, हुन में को वण कोन पोखींदा, त को ॿेर हुजे, को ॾोॾो हुजे, को मतिलबु ॾोको थिए, को कीअं थिए, का बि शइ न कंदा। त ग़रीब माण्हू बिहेवियर चेंज थी वियो आहे। ॿियो असांजी सोसाइटी में ॾाढो मसइलो थी वियो आहे। अॻे हूंदो हो त बाबा हिन घर में जेकॾहिं मतिलबु मां पंहिंजो ई मिसाल ॾियां त नंढे हूंदे असांजे घर में 10-12 मेंहियूं हुयूं, त असांजे ॻोठ में जेको बि ॾिसंदा हुआसीं त सुबुह सां अम्मा बाबा इहो ई सम्झंदा त बाबा इहो खपाइणु खीर खपाइणु गुनाह आहे। त सुबुह सां लसी जेका ठहंदी उन में मखण जी चाणी विझी पाड़े में हर हिक जे घर में वञिबी त बाबा लसी जेको आहे ख़ाली कीअं वञे, अदा नंढी चाणी। ख़बर पई त न फलाणे घर ॿार ॼाओ आहे त वरी ॿी चाणी बि विझी छॾियोसि, बाबा हीअ ॿार ॾिजी अथसि, फलाणे खे ॿार ॼाओ आहे। शाम जो खीर जमा थींदो पाड़े में, हर माण्हू इहो सम्झंदो त यार हू फलाणो पुराणो माण्हू जेको आहे हुन घर में ज़ईफ़ आया, ॾाॾे जे लाइ हिन जे लाइ खीर मोकिलियो, फलाणे ॾे फलाणो माण्हू बीमार थी पिया हुनजे लाइ खीर मोकिलियो। हाणे उहा असांजी तहज़ीब किथे आहे? उहा सिंध काॾे वई? ठीकु आहे न। या आमतौर ते ॿार ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहब तव्हां इहो त चओ त जेकी शयूं असां वटि आहिनि उन मां असां फ़ाइदो चङी तरह नथा वठूं, इहा असांखे ॼाण न आहे। बिल्कुलु हिन में को शक कोन्हे। मां तव्हांखे ॿुधायां, बल्कि वठूं छा, असांजी त सूरत हाल ई बिगड़जी वई आहे। अॻे मच कचहरियूं थींदियूं, मच कचहरियुनि ते तव्हांजा खीर जूं जेके आहिनि उहे अचे माण्हू रखंदा, राति जो रुगो खीर ई पीअंदा, माण्हुनि खे खीर मोकिलियो ॾिनो वेंदो। असांजी सूरत हाल इहा आहे त सिंधी माण्हू जे लाइ आम तौर ते हिकिड़ो पर्सपेक्टिव थी वियो आहे त असांजो उस्तादु चवंदो, मूंखे चवंदो त यार सिंधी माण्हू फ्रूट खाईंदो ई तरीक़ा या जेल में हुजे या बीमार हुजे। हाणे जॾहिं अस्पताल में हूंदो असां खणी ईंदासीं फ्रूट त हूअं ई बीमार आहे, खाईंदो हूअं ई कोन। न अचो त हिन ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि मां डॉक्टर असद खां पुछां, डॉक्टर साहिबु छा असां वटि जेके हिते स्टेंडिंग आहे या जेके छा बीमारियुनि जो को सबबु आहे, इहे डिज़ीज़ आहिनि इन वजह ते जेके ॿार कद में बि नंढा आहिनि, उनजो वज़न बि सही नथो ठहे, या उहे मेल न्यूट्रिएट आहिनि, या सिर्फ़ु ग़िज़ा नथी मिले, या ॿई सबबु आहिनि? न ॾिसो, इन जा माल न्यूट्रिशन ऐं स्टंटिंग जा जेके काज़िज़ आहिनि उहे ॿई आहिनि। कुझु हाणे जीअं डॉक्टर नज़ीर पहिरीं ॿुधायो था, असां जेकॾहिं स्टंटिंग ते अचूं था त स्टंटिंग में जेके मेन काज़िज़ आहिनि उहे मतिलबु इन खां अलावा त ग़िज़ाई किल्लत जी कमी त आहे, पर कुझु इन्फेक्शियस डिज़ीज़िस बि आहिनि जेके स्टंटिंग ऐं माल न्यूट्रिशन खे सपोर्ट या उनखे एग्रेवेट कनि थियूं। फॉर एग्ज़ाम्पल जीअं हाणे डिहाइड्रेशन जो डॉक्टर नज़ीर मिसाल ॾिनो, त डिहाइड्रेशन जे करे जेका मेन वजह स्टंटिंग जो पार्ट आहे, त जंहिंजे करे डिहाइड्रेशन जे करे स्टंटिंग थिए पई। उनखां पोइ कुझु इन्फेक्शियस डिज़ीज़िस आहिनि, जीअं मलेरिया आहे, मच्छरनि जो बुखार आहे, नमूनिया आहे, इहे बि जेके कुझु इन्फेक्शियस डिज़ीज़िस आहिनि जेके बैक्टीरिया या वायरस काज़ कनि था, इन जे करे बि अव्हांजी माल न्यूट्रिशन थिए थी, स्टंटिंग थिए थी, छो त इहे अव्हांजी इम्यूनिटी खे डिस्टर्ब कंदियूं, अव्हांखे फर्दर ग्रोथ खां रोकीनि थियूं। त इहे इन्हनि जो बीमारियुनि जो बिल्कुलु इन में किरदारु आहे माल न्यूट्रिशन ऐं स्टंटिंग में। मां थोरो हिनखे अॻिते वधाईंदो हलां। कुझु स्टडीज़ आहिनि। स्टडीज़ छा थियूं चवनि? स्टडीज़ इहे थियूं चवनि गुर्बत जो तालुक़ु आहे तव्हांजो मेल न्यूट्रिशन सां। आमतौरु ॾिठो वियो त जन खे 2011 जी स्टडी ॿुधाए थी त उहे माण्हू जेके 6000 खां ख़ानदान जेको जी इनकम जेका आहे आमदनी 6000 रुपए खां घटि आहे, 2011 जी ॻाल्हि आहे, त माना मिनिमम बेसिक पे जेका हुई, त उन्हनि वटि स्टंटिंग जेका आहे उहा आहे 57%। जेके माण्हू 20,000 रुपए खां या घर कमाए पियो वधीक, त उन्हनि में स्टंटिंग जेका आहे उहा 33% हुई। बाक़ी मुख़्तलिफ़ विच में अची था वञनि उन में रेंज में। वरी जेकॾहिं ॾिसिजे त गुर्बत अॻे इहो डेफिनेशन ई त $1 जेको रोज़ानो कमाए, ठीकु आहे, या उन घटि कमाए उहो ग़रीब आहे, उन खां मथे कमाए अमीर आहे। हाणे गुर्बत इहा न रही आहे, मल्टी डायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स आहे। 2016 खां पोइ पाकिस्तान बि उनखे अडॉप्ट कयो, जे दुनिया करे थी। त गुर्बत इहा रुगो न आहे त तव्हां वटि पैसा घणा था कमायो, गुर्बत इहा बि आहे त तव्हां एजुकेशन ते तव्हांखे एक्सेस कोन्हे का।
मां भली डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त न्यूट्रिएंट ते ज़रूरु ॻाल्हाइनि छो त ग़िज़ा खां तव्हां कहिड़ी बि वठो पर जेकॾहिं उन में ग़िज़ाई ताक़त न हुजे त उहा तव्हांखे फ़ाइदो न ॾींदी त उन मां इन ते ईंदुसि पर मां हिकिड़ो ज़ाहिदा खां सुवाल पिया ॿुधायां तव्हां छा था सम्झो त जॾहिं तव्हां ॻोठनि में वञो था त जेके बि उते ॿार आहिनि या जेके बि आहिनि उन्हनि या जेके बि माण्हू उते रहनि था कोन उन्हनि जो हेल्थ जेके उते डॉक्टर वेठा आहिनि या उन्हनि ताईं एक्सेस आहे उहे प्रॉपर जॾहिं उन्हनि खे बीमारी थिए त उहे इलाजु कराए था वठनि या उन्हनि खे खाधो प्रॉपर मिली थो वञे या उन्हनि जी जेको बि उन्हनि खे अलाह ताला ॾिनो आहे उन मां उहो फ़ाइदो वठनि पिया या न? अच्छा हाणे ही 2 सुवाल आहिनि हिकिड़ो सुवाल त इहो आहे त असां वटि जेको हेल्थ सिस्टम आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे जेको इंफ्रास्ट्रक्चर असां वटि अवेलेबल आहे त रूरल हेल्थ सेंटर या BHUs अवेलेबल आहिनि हाणे उहे इन लेवल जा आहिनि जंहिंमें ग़रीब माण्हू वीचारो वञे त थो पर उन मां उनखे को फ़ाइदो कोन थो मिले छो त हिकिड़ो त डॉक्टर जी अवेलेबिलिटी ॿियो डॉक्टर केतिरो उहो क्वालिफाइड आहे ॿई शयूं आहिनि टी ॻाल्हि जेका उहा आहे त हिकिड़े माण्हू वटि पैसो हूंदो त हेल्थ सेंटर ताईं वेंदो न ऐं वरी जॾहिं असां मायुनि जी ॻाल्हि कंदासीं त उहे अञा वनरेबल आहिनि छो त मायूं डिपेंड कनि थियूं असांजी जेका सोशल प्रैक्टिसिस आहिनि त उहे मर्दनि खां पुछे बिना अस्पताल कोन थियूं वञनि अॼोके ॾींहं में बि जेकॾहिं माई मरंदी हूंदी न त उनखे जेसिताईं हू मर्द इजाज़त न ॾींदो पंहिंजो त तूं वञी अस्पताल ॾेखारे अच तेसिताईं उहे अस्पताल न वेंदी ऐं जेकॾहिं प्रेगनेंट बि हूंदी त उन सिचुएशन में बि जेकॾहिं मर्द उनखे पंहिंजे अलाउ कंदो त उनजी माउ या भेण या कंहिंसां गॾिजी वञे त वञी उते पंहिंजो इलाजु कराइजे त हाणे इहे 2 टे शयूं आहिनि मां सम्झां थी त असांजे हेल्थ सिस्टम खे बि इम्प्रूव थियणु घुरिजे ऐं सोशल प्रैक्टिसिस खे बि इम्प्रूव थियणु घुरिजे जेके इहे प्रैक्टिसिस आहिनि जेकॾहिं मायूं ईअं ई पियूं मरंदियूं ऐं अस्पतालुनि ताईं पहुचंदियूं ई कोन त उनजो नुक़सानु इहो थो थिए जो आस्ते आस्ते बीमारियूं उन्हनि में जेके आहिनि से वधंदियूं थियूं वञनि ऐं उहे इन क़ाबिल कोन थियूं रहनि जो पंहिंजे फैमिलीअ खे हलाए सघनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके असां वटि डॉक्टर्स आहिनि हाणे डॉक्टर्स जॾहिं वञनि था त उन्हनि जो बि काउंसलिंग जो वॾो रोल थिए थो त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे ज़रूरी आहे न्यूट्रिशन जे हवाले सां त तव्हांखे ग़िज़ा कहिड़ी वठणु घुरिजे कहिड़े वठे मां नज़ीर हुसैन तव्हां ॾे ईंदसि इन लाइ त ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि त आहे पर जेको कुझु अलाह ताला ॾिनो आहे फ़र्ज़ु करियो उन्हनि वटि उते भाॼियूं बि आहिनि ॻोठनि में तव्हांखे खीर बि मिली वेंदो त उन मां असां छो नथा फ़ाइदो वठूं त जीअं असांखे ग़िज़ा प्रॉपर मिले त असां जेको मेल न्यूट्रिशन उन मां तव्हां साइंसी तरीक़नि सां कीअं फ़ाइदो वठी सघिजे उन ते मां ज़रूरु ईंदुसि पहिरियां उन खां अॻु में हिकिड़ी पहिरीं वारी ॻाल्हि बि पूरी करे वठूं त तव्हांजी जेका गुरबत आहे उन सां आहे प्लस में एजुकेशन ऑफ मदर इहो ॾिठो वियो सर्वे में त ख़बर पई त जेके औरतूं अणपढ़ियल आहिनि त उन जे ॿारनि जे अंदरि जेका स्टंटिंग आहे उहा 56% हुई ऐं जेकॾहिं उहा प्राइमरी पढ़ियल आहे त 47% ताईं उन्हनि जे ॿारनि में हुई उहे ख़ानदान जंहिंजूं औरतूं प्राइमरी खां मथे यानी मैट्रिक या उन खां मथे पढ़ियल आहिनि त उते स्टंटिंग 27% हुई माना औरत जो जेको पढ़णु आहे तालीम आहे उहा हिनखे ॿी स्टडी कई वई सोप जी अवेलेबिलिटी ते त बाबा घर में जेकॾहिं साबुण रखियो थो वञे माण्हू जेकॾहिं मानी खाइण खां पहिरियां ऐं उन खां अलावा वॉशरूम वञण खां पोइ जेकॾहिं साबुण सां हथ धोए थो त उनजी छा रेट आहे त उन्हनि ख़ानदाननि में ॾिठो वियो त 56% जेके ॿार हुया उन्हनि जा स्टंटिंग उते पाई वई जिते साबुण इस्तेमालु ई न पियो थिए या थिए पियो त तमामु रेयर उहो विझण जे लाइ पियो इस्तेमालु थिए 40% स्टंटिंग हुई जिते ॾिठो वियो त वाक़ई साबुण इस्तेमालु कयो थो वञे इनखे छॾे जेकॾहिं ॿियनि फैक्टर्स जी ॻाल्हि कबी हेल्थ जी एक्सेस जी एजुकेशन जी त इहे सभु अंडरलाइन काज़िस आहिनि जेके हाणे ॾिसिजे इहो त इहे सिर्फ़ु अमीरनि ग़रीबनि जा न आहिनि अमीरनि जा बि मसइला आहिनि अमीरनि जो छा मसइलो आहे त डाइटिंग जे चकर में अची असांजा नौजवान छोकिरियूं छोकिरा या इवन जेके उन जा जेके घर ख़ानदानी उन कॉन्शियस थी थो वञे उन तरफ़ वञे थो वञे त उन सां इहो पियो थिए त हू सही नमूने सां खाधो खुराक खाइनि कोन पिया ऐं वरी खाइनि पिया त जंक फूड ऐं जंक फूड जेको फ्रोज़न फूड आहे ऐं उनजी जेका न्यूट्रिटिव वैल्यू आहे उहा ख़तमु थी चुकी आहे या ओबेस आहे सिर्फ़ु फैट एडिपोज़ आहे डिपॉज़िट करे थो जंक फूड जो हिकु वॾो मसइलो इहो आहे त हुन में प्रिज़र्वेटिव एड थियल आहे ऐं कलरिंग एजेंट ऐं उहो प्रिज़र्वेटिव हुनखे मेटाबोलाइज़ ई कोन कंदा ऐं तव्हांखे नतीजे में बजाए जो फैटी थींदा वेंदा ऐं वरी जेकॾहिं कनि था जेके डाइटिंग ॿार त उहे सफ़ा स्किन ई लॻा पिया आहिनि उहा छोकिरी जेका हिन महिल बोन आहे जंहिंजे मथां उहा स्किन आहे उहा कहिड़े सिहतमंद ॿार खे सुभाणे जनमु ॾींदी सवालु असांजो इहो आहे नंबर 2 असांजो जेको बि पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे या छोकिरी आहे उहा हाणे खीर पीआरणु ऐब थी सम्झे ॿार खे त इहो आहे त तव्हां डिप्राइव था कयो पंहिंजे ॾिसो क़ुर शरीफ़ खां वधीक त का शइ कोन्हे ॿी मुस्लिम जेकॾहिं उन सेक्ट खे ॻाल्हि कजे 2 साल तव्हांखे पंहिंजे ॿार खे खीर पीआरणो आहे उते शहरनि जो पंहिंजो मसइलो आहे शहर में फैंसी हुजण जे करे ब्यूटी जे करे कोन था पीआरनि ॿाराड़ीअ में मसइलो इहो थी वियो आहे त हिकिड़ी औरत जेका गाहु करणु वञे फुटियूं चूंडियूं वञे 8-8 कलाक ज़मीनुनि ते वेठी आहे
उहा पंहिंजो ॿारु पंहिंजे ससु ऐं सहुरे जे आसिरे पोयां या कंहिं निणान जे आसिरे छॾे हली वई 8 कलाक ताईं जेके ॿार खे हर 2 कलाकनि खां पोइ खीरु पियो खपे उनखे केरु पीआरींदो। जेका जॉब करे पई माई उहा त को न को पाउडर मिल्क में A1 A2 मिल्क जो फ़र्क़ु अच्छा आहे। डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई त जेको असांजो वर्क आहे माना शहरनि में बि माण्हू लेडीज़ कमु थियूं कनि या ॻोठनि में कनि उनखे एतिरो टाइम नथो मिले त पंहिंजे ॿारनि खे सही तरह बराबरि ग़िज़ा ॾेई सघे। मां डॉक्टर असद खां पुछंदुसि डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेका स्टैंडिंग आहे या जेका असांजे ॿारनि में ग्रोथ न पई थिए या कदु नंढो आहे या वज़न उनखे असां ख़तमु कीअं करे सघूं था? साईं ॾिसो ख़तमु करण जे लाइ सभ खां पहिरीं जेको अॼुकल्ह जो हले पियो सिंगारियो उन में असांखे पंहिंजी हिकिड़ी त सोच चेंज करणी पवंदी। ॾिसो डिपेंडेंसी असां वटि मसइलो इहो आहे त असां हिकिड़ी शइ सोचियूं पिया त माल न्यूट्रिशन ऐं स्टंटिंग आहे त गवर्नमेंट कुझु करे। ॾिसो गवर्नमेंट सां गॾोगॾु अव्हांखे पंहिंजी लेवल ते कुझु एफर्ट्स वठिणा पवंदा जेको अव्हांखे अवेयरनेस ॾियणी पवंदी। हाणे असांखे कीअं ख़तमु कजे त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अव्हांखे अवेयरनेस ॾियणी पवंदी माण्हुनि खे त कहिड़ियूं उहे डाइट्स आहिनि जंहिंमें न्यूट्रिएंट्स मौजूदु आहिनि। पोइ भले उहे लिमिटेड बेसिस ते तव्हां ग़रीबनि खे उन जी पोखी करे सघनि, अमीर त जेके अफोर्ड करे सघनि था। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके असांजूं सोशल ऑब्लिगेशन्स आहिनि उन्हनि खे असांखे मैनेज करणो पवंदो। ॾिसो जीअं मां पहिरीं बि चयो त असां वटि जेको माल न्यूट्रिशन स्टंटिंग आहे उहो मोस्टली ग़रीबनि में ज़ाहिर थी थिए त उन्हनि खे अव्हांखे ॾियणो पवंदो बाबा अर्ली चाइल्ड मैरिजिस अवी न कयो, ठीकु आहे। जेसि ताईं मतिलबु मदर जेकॾहिं फुली एजुकेटेड ऐं हेल्दी न हूंदी त उहो ॿार खे स्टंटिंग खां रोके नथी सघे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका सैनिटेशन असांजो आहे त सैनिटेशन खे असांखे अवेयर करणो पवंदो त जेकॾहिं सैनिटेशन सिस्टम अव्हांखे सेखारणु। ॾिसो कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पाण मैनेज करे सघूं था, ठीकु आहे। साबुण सां हथ धोइण जो जेका प्रैक्टिसिस आहे उहा त असां नंढे हूंदे खां पढ़ूं पिया ऐं उहा त असां इम्प्लीमेंट करे सघूं था। उन खां ॿियो इहो त अव्हांखे हिकिड़ो क्लीन एटमॉस्फेयर ॾियणो पवंदो। अव्हांखे अहिड़ा फूड सप्लीमेंट्स जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ अव्हांखे माण्हुनि खे वठी वञिणो पवंदो जो अव्हांजे इहे ॿई जेके इशूज़ आहिनि उहे हल थी सघनि। डॉक्टर साहब जी तव्हां कुझु हिन में करो एड कंदा हलो त सिंध काफ़ी तब्दील थी आहे। असांजो जेको सोशल जेके नॉर्म्स आहे उहे तब्दील थी विया। अॻोणे खीर जी ॻाल्हि कईसीं, मखण जी ॻाल्हि कईसीं त घर मां पाड़े वारे ग़रीब माण्हू खे जंहिंखे मेंढ बकरी न हूंदी उन वटि बि वेंदो, हाणे उहो कोन थो वञे। ॿी असांजो जेको उथणु वेहणु उहो बि तब्दील थी वियो। अॻे शादियूं बरातियूं ख़ैरातूं थींदियूं, माण्हू थाल खणी ईंदा, पाण बि भतु खाई वेंदा, बूटियूं खणी वेंदा पाण सां गॾु घर वारनि जे लाइ बि। हाणे उहा सिंध किथे आहे? हाणे त औरतूं ॿाराड़ियुनि में त उन ते पहुची कोन थियूं सघनि उन हाल में जंहिं हाल में शादियूं थियनि थियूं। नतीजे में बग़ैर तव्हां खाधा 1000 रुपया 2000 रुपया तव्हां कुओ ॾिनो विया। जेका ॿार खे अपॉर्चुनिटी मिलंदी औरत खे घर में, पाण मर्द खाई ईंदो न पेट भरे ॿार, त उहो सॼो थाल या देगड़ी जेका बि चांवरनि जी हुई बूटियूं खणी ईंदो घर में। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां करोड़ साहब। मां थोरो हिनखे अॻिते वधायां। मां ज़ाहिर आहे तव्हां फील्ड में कमु था करियो, सोशल एक्टिविस्ट आहियो, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठनि में वञो था, त छा कीअं असां पंहिंजी गुरबत खे ख़तमु करियूं, कीअं बैलेंस डाइट उन्हनि में औरतुनि ते या ॿारनि ताईं पहुचायूं? के तरीक़ा आहिनि त जीअं छो त 50% स्टैंडिंग जेकॾहिं असांजा ॿार एतिरा ताक़तवर न पैदा थींदा त इहो वॾे अरसे खां पोइ त असां वटि 50% माण्हू कमज़ोर हूंदा जेके प्रॉपर पंहिंजो कमु बि न करे सघंदा। त उन लाइ तव्हां को अहिड़ो तरीक़ो आहे त कीअं असां ग़िज़ा पहुचायूं, इन शइ खे कीअं ख़तमु करे सघूं था? मां सम्झां थी त जेका असां वटि सिंध में हींअर सूरत हाल आहे न उहा वॾी क्रिटिकल आहे। असां हिते बि ॻाल्हियूं त कयूं था पर जेकॾहिं ॻोठनि में असां वञी ॾिसूं त जेके असां वटि ॿार आहिनि पेर उघाड़ा, कपिड़ो पातल न आहे, खाधो नथा खाइनि, उनजा जेके वीचारा पेरेंट्स आहिनि थर में वञो त जिन माण्हू खां पुछंदव चवंदा असां डेली लेबर था कयूं। लेबर उते हूंदी त कंदा न, लेबर हूंदी न त कंदा किथां? त पॉवर्टी जेका आहे उहा असां वटि डे बाय डे इंक्रीज़ थींदी थी वञे ऐं उन जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु मेयर्स गवर्नमेंट पाण खे आहिनि। लास्ट टाइम गवर्नमेंट 2016 में हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो एक्सीलरेटेड एक्शन प्रोग्राम जंहिंमें कीअं ख़तमु करे सघिजो थो आम माण्हू उन में कीअं शामिल? उहो ई थी ॿुधायां तव्हांखे त जेके ही 6-7 कंपोनेंट आहिनि न, एग्रीकल्चर तव्हांजो पाणी कोन्हे इम्प्रूव नथो थी सघे, उन ते ॾिसणो आहे तव्हां वटि त तव्हां एग्रीकल्चर खे इम्प्रूव कंदव कीअं जो माण्हुनि जी जेका आहे सा उन्हनि खे उन मां पावर्टीअ मां कढी सघूं। छो त मोस्टली असां वटि जेके माण्हू आहिनि उहा डिपेंडेंसी एग्रीकल्चर ते आहे। पाणी न आहे, एग्रीकल्चर जी क्रॉपिंग असां वटि जेका थिए थी उहा उन तरीक़े जी थिए थी जंहिंसां माण्हुनि खे लाभ हासिलु कोन थो थिए।
नंबर ॿियो, तव्हां वटि जेकॾहिं वॉश फैसिलिटीज़ ई कोन्हनि के त पोइ तव्हां घर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो अनहाइजीन प्रैक्टिसिस आहिनि, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त हथ धोइनि ई कोन था, मानी पिया खाऊं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां उहे जेके प्रैक्टिसिस खे इम्प्रूव करण जे लाइ तव्हांखे अवेयरनेस ॾियणी पवंदी, उते वञिणो पवंदो, हर जाइ ते माण्हुनि जी काउंसलिंग करणी पवंदी, उनखे सम्झाइणो पवंदो त इहे प्रैक्टिसिस जेके आहिनि से एडॉप्ट करना, ऐं इलाही सारा इदारा इन ते कमु बि करे रहिया आहिनि, ख़ुदि गवर्नमेंट बि कमु करे रही आहे। तव्हां लाइव स्टॉक खे ॾिसो त हाणे लाइव स्टॉक ते इलाही सारो कमु थी रहियो आहे, त माण्हुनि खे, ग़रीब माण्हुनि खे लाइव स्टॉक जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट कयो वञे, त जीअं उहो हुन मां पंहिंजी जेका आहे सभु जेके ज़रूरतूं आहिनि उहे उन मां पूरियूं करे सघनि। ज़ाहिदा तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, मां थोरो ईंदुसि। मां एक्सीलरेशन एक्शन प्लान जेको आहे उन में कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि, उन सां असां कीअं फ़ाइदो वठी सघूं था? नज़ीर हुसैन, त असां वटि जेका असां गुरबत बि घटे, मेल न्यूट्रिशन बि घटे, उन प्रोग्राम जेको इहो गवर्नमेंट ठाहियो आहे उन में कहिड़ी कहिड़ियूं शयूं शामिल आहिनि, कीअं फ़ाइदो वठी सघिजे थो? पहिरीं ॻाल्हि इहा त साईं बि ॻाल्हि कई, डॉक्टर साहब बि, डॉक्टर असद बि, मैडम बि, हुकूमत सभु कुझु कोन थी करे सघे। जेकॾहिं हुकूमत खाराइणु चाहे त मां न सम्झां त इहा बजट कुझु, मूंखे हिकु दफ़ो को टास्क हुन वियो त साईं थर जे लाइ जेको लाइव स्टॉक आहे उनखे असां फुटर था ॾियूं। चीफ सेक्रेटरी साहिबु चयो यार कैलकुलेट करे ॿुधाए त असां शुरू कंदासीं। मूं कैलकुलेट कयो, उन महिल असांजो जेको सिर्फ़ु 3 महीननि जे लाइ जेकॾहिं किलो नंढे खे ॾियूं पिया वंडो ऐं वॾे खे 3-4 किलो पिया ॾियूं त टोटल बजट थी 113 अरब रुपया 3 महीननि जे लाइ रुॻो थर जे लाइव स्टॉक खे रुॻो खाधो ॾियूं। अवाम ॾिसो, अवाम खे पाण खे बिहेवियर चेंज करिणो पवंदो। हाणे ईअं चवंदा त 2 ॻाल्हियूं करण खां पोइ मूंखे थोरो टाइम ॾिजो त मां पोइ हुकूमत वारी ॻाल्हि ते ईंदुमि। पहिरीं ॻाल्हि इहा त शहरनि में शहर वारनि खे छा करणु खपे, ॿारहाड़ीअ में ॿारहाड़ी वारनि खे छा करणु खपे, 2 क़िस्म जा मसइला आहिनि। ॿारहाड़ी वारो हारी आहे, उनखे ज़मीन करे थो, खेड़े थो न, उनखे चइबो बाबा हे वणनि जे साइड में जेको आहे हिते तूं वण हणी छॾ, ॿेर जा हणो, ॾोकनि जा हणो, अंबनि जा हणो, जैतून जा हणो, तूं खाईंदे तुंहिंजा ॿार खाईंदा, पाड़े वारो ईंदो, ॿिए को असां न ॾियूं भितर हणी ॿेर खाधा आहिनि वेठे हर कंहिंजा ॿिए जा। ॿियो क्रॉपिंग पैटर्न चेंज कयो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, काटन असांजो 1 किलो काटन आख़िर में जेका मिले थी उनखे पैदा करण जे लाइ असांखे 1000 लीटर पंहिंजो 10,000 लीटर पाणी जो खपे थो। 1 किलो कणिक खे पैदा करण जे लाइ 4000 लीटर खपे थी कणिक पाणी। उन सां गॾु चांवरनि खे पैदा करण जे लाइ 2500 लीटर पाणी जो खपे 1 किले खे पैदा करण जे लाइ। ऐं अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं तव्हां शुगर था पैदा कयो, खंडु त उन जे लाइ बि 2000 लीटर पाणी खपे थो तव्हांखे। पाणी स्केयर सोर्स आहे दुनिया में अंदरि। असां छा पिया कयूं, असांजो 4 क्रॉप आहिनि। असां जॾहिं कणिक पंहिंजो ऐं वरी उहे कॉम्पिटेटिव बि न आहिनि। असां जॾहिं खंडु खपाईंदा आहियूं त सब्सिडी गवर्नमेंट ॾींदी आहे, माना असां किलो खंडु खपाइण सां गॾु 2000 लीटर पंहिंजो पाणी बि ॾियूं पिया उन मुल्क खे, उन किले में, ऐं उन सां गॾु 5 रुपया बि ॾियूं पिया त 1 किलो खंडु जो वठि असां खां, यार महिरबानी कर। असां ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई, तव्हां सां मां टाइम बि जेको सो ज़ाहिर आहे काफ़ी सुवाल अञा बि रहनि था। जेको तव्हांजो प्लान आहे हाणे इन में कहिड़े कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि, इनखे असां स्टंटिंग खे ख़तमु करण लाइ के 2-4 पॉइंट्स? उन में ॾिसो हुकूमत नेठे आकर हुकूमत सिंध ॾिसो 50% तव्हांजी स्टंडिंग थी आहे ॿार। उनजो मक़सदु आहे त 20 सालनि खां पोइ तव्हांजी अधु क़ौम हूंदी ई कोन जेका तव्हांखे कंट्रीब्यूट कंदी उन दुनिया में। बाक़ी बचा 50%, उन मां 26% औरतूं, 24% मर्द। 26% मां असांजो पंहिंजी कोशिशि भरपूर हूंदी त उहे औरतूं छो अचनि कंहिं अॻिते कंहिं। चलो सही, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। मां डॉक्टर कंप्लीट कया थोरो कंप्लीट करे वठो। त 24% तव्हांजा मर्द हूंदा। हाणे मूंखे ॿुधायो 2 या 3% औरतूं हूंदियूं जेके अॻिते ईंदियूं। हाणे टोटल 27% उहा क़ौम हूंदी जंहिं महिल असांजी सुपरसोनिक एज हूंदी। उन महिल तव्हांजा जेके फ्लाइंग कार्ड्स हूंदियूं, उन महिल तव्हांजो हीउ मोबाइल सिस्टम हूंदो ई कोन, न तव्हां वटि शनाख़ती कार्ड हूंदो, न तव्हांखे हिकिड़ी चिप लॻल हूंदी, सॼो डेटा उन में आहे। जीअं हाणे दुनिया में डेवलपिंग थिए थो, गवर्नमेंट अखि पटी, पर गवर्नमेंट छा थी करे सघे? उनजे करे 8 खाता हिन महिल हेल्थ आहे, एजुकेशन आहे, लाइव स्टॉक आहे, फिशरीज़ आहे, ऐं पंहिंजो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट आहे, फाइनेंस आहे, एजुकेशन आहे। हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे रही आहे। उन में मां नटशेल में जेकॾहिं हाणे चओ त हाणे, न त पोइ बाद में तव्हांखे मां ॿुधायां कहिड़ो सेक्टर छा थो करे। तव्हां ॾाढो असां मुंहिंजो ख़्यालु आहे त हेठि जेके असांजा मौजूद में वेठा आहिनि उन्हनि खां को सुवाल केरु डॉक्टर साहिब खां मेल न्यूट्रिशन या स्टैंडिंग जे हवाले ते माइक ॾियो डॉक्टर साहिब खे, माइक ॾियो डॉक्टर साहिब खे। कुझु आहिनि ॻाल्हियूं जेके न कयूं वयूं, उहे ई आहिनि। हिकिड़ो त जेको स्टंटिंग जी डेफिनेशन ॿुधाई वई हिते, मां क्लिनिशियन आहियां, तव्हां सोशल साइंटिस्ट चयो त थोरो हुन में फ़र्क़ु आहे। स्टंटिंग उहा आहे जंहिंमें उनजो कद घटिजी थो वञे उनजी उमिरि जे लिहाज़ खां, ठीकु आहे। त ऐं इहा निशानी आहे क्रॉनिक मेल न्यूट्रिशन जी। त इन जी जेका इम्पोर्टेंस आहे ऐं जो जेको डेंजर आहे उहो इहो आहे त असांजे मुल्क जी 51% आबादी, सिंध में 53% आबादी जो कद उनजे वज़न खां, उनजी उमिरि खां घटि आहे, जेका निशानी आहे त घणे अरसे खां इहो खाधो नथो खाए। ऐं जेको
अंडरवेट आहे उहा त थोरे अरसे खां नथो खाए, त असांजी पॉपुलेशन इहो इंडिकेट करे थी त उहे घणे अरसे खां मेल न्यूट्रिशन जो शिकार आहिनि, तंहिंजे करे इंटरवेंशन करण जी अशद इमरजेंसी ज़रूरत आहे। ॿियो थर जे हवाले सां जेका ॻाल्हि ज़ाहिदा कई त थर जे माण्हुनि फ्रूट कोन था खाइनि, इन करे माइक्रो न्यूट्रिएंट डेफिशिएंसी एंड लीड्स टू मेल न्यूट्रिशन या स्टंटिंग। उनजे बदिरां मां कश्मीर वियुसि, उते फ्रूट ऐं ॾाढुनि जा रुॻा बाग हुआ, उनजा बि ॿार स्टंटेड हुया। त मां डॉक्टर साहब जी ॻाल्हि सां एग्री थो करियां त माउरनि खे इहा ख़बर न आहे त खाइणो छा आहे। न त थर में पहिरियों ॾौरा, सिंगरियूं, चिभड़, इन्हनि में साबित थियल आहे, इस्टेब्लिश्ड साइंटिफिक फैक्ट आहे त सभु माइक्रो न्यूट्रिएंट्स आहिनि जेके ॾाढुनि ऐं सूफ़नि में आहिनि। तंहिंजे करे असल में मेल न्यूट्रिशन जी वजह माण्हुनि जी जानकारी आहे ऐं तालीम जी कमी आहे, जंहिंजी रिसर्च पेपर जी साईं ज़िक्र कयो। ॾाढो सुठो। ऐं ॿियो थर जे हवाले सां लास्ट ॻाल्हि इहा कंदुमि त थर में जेको मेल न्यूट्रिशन जेको इशू आहे सिंध में, उहो साईं मुमताज़ अली शाह सां बि मुंहिंजी ॻाल्हि थी, असां थर में कैंप बि कई, पर थर में इशू मेल न्यूट्रिशन जो इहो न आहे। थर में लो बर्थ वेट ऐं प्री टर्म बेबीज़ वधीक पैदा थियनि था, जिन में मॉर्टेलिटी वधीक आहे, ऐं उनजो रीज़न माउरनि में खाधे जी कमी आहे ऐं अर्ली एज मैरिज। उहा बि ॾिसो न, जेकॾहिं पर्सपेक्टिव आहे, जेकॾहिं औरतुनि में बि ग़िज़ाई कमी आहे त उहो बि मेल न्यूट्रिशन जो सबबु वेंदो। ॿियो कंहिं दोस्त जो सवाल असांजे महिमाननि खां? साईं, मां हिनखे साईं खे डॉक्टर साहब खे बल्कि त तव्हांखे एप्रिशिएट कयूं था, छाजे करे जो तमामु बहितरीनु ॻाल्हियूं ऐं सवलो करे तव्हां ॿुधायो स्टंटिंग जो असुलु जेको आहे मरहलो। थर में भी जेकर तव्हां ॻाल्हि कई बहितरीनु, कुदरत हर मौसम में हर जॻह ते हर जोग्राफिकली उन जूं शयूं ॾिनियूं आहिनि। मसालो असां वापरायूं कोन था। थर जो हिकिड़ो मसालो बि हल थी सघे थो जेकॾहिं जेतिरो लाइव स्टॉक उन्होंने वटि आहे न रुगो खीर मक्खण खाइनि। जी, सवाल करें ॿिए दोस्त जो। जी डॉक्टर साहब, सवाल मेरा ये है कि पूरे मुल्क में इन जनरल और हमारे सूबे सिंध में खेलों के अंदर हम देख रहे हैं कि खिलाड़ी हमारे आ ही नहीं रहे, और अगर फिर भी किसी तरीके से हमारी टीमें जाती हैं बैन अवी तौर पे और बहुत बुरे तरीके से डिफीट होकर आती है उन्हें। दुनिया के तमाम मुल्कों में, जिन मुल्कों में खेलों पे ज़्यादा ध्यान दिया जा रहा है, उन खिलाड़ियों के कद ऊँचे, डाइट के अंदर ऐसी चीज़ें खिलाई जा रही हैं उन ओवरऑल कंट्री के अंदर जो इंसानी सेहत के लिए बेहतरीन है। इन मौजूदा हालात में जब हमारे पास खाने को ही मौजूद नहीं है, तो हम खेलों में किस तरीके से प्रॉस्परस कर सकते हैं? हमारे ओवरऑल कद छोटे हैं, जिस्मानी साख छोटी है, ठीक है, और हम खेलों में किस तरीके से आगे फिर इस तरीके की तमाम चीज़ों में, अच्छा दिमाग छोटे के साथ पैदा हो रहे हैं, तो ये फिर बोलते हैं कि हम खाने और इस तमाम चीज़ों के पढ़ाई लिखाई और जितने भी तालीमी मैदान हैं, रिसर्च के मैदान हैं, वहाँ पे हमारे अच्छा, लोग बहुत अच्छा क्वेश्चन है जी डॉक्टर कलोर साहब। तव्हां इनखे जो ॾाढो सुठो सवाल आहे त जेकॾहिं असांजा माण्हू एतिरा मेल न्यूट्रिएट आहिनि या नंढा आहिनि, ओॾा ताक़तवर न आहिनि, त उहे अॻिते तरक़ी कीअं कंदा? सबसे पहले तो मैं समझता हूँ जो असल इशू है वो है एक्सेस का। लोग कितने हैं हम जानते हैं जो प्राइमरी में थे, हमसे कितने पास होके फिर मैट्रिक में मिडिल में पहुँचे, मैट्रिक के बाद यूनिवर्सिटी में कितने पहुँचे। सिंध के अंदर ये अलमिया है कि हमारे पास लोगों को एक्सेस नहीं दी जाती, ना सिर्फ प्रोविंशियल लेवल पे लेकिन नेशनल लेवल पे। हर बॉडी कुदरत ने निज़ाम बनाया है, मेरी बॉडी किसी न किसी काम की है। मैं पढ़ने लिखने में अच्छा हूँ तो मैं वो काम करूँगा, लेकिन जो पढ़ने लिखने में अच्छा नहीं है तो उसको वो स्पोर्ट है लेकिन हम उसको एक्सेस नहीं देते। उसकी बॉडी बिल्ड ऐसा है जिसके अंदर वो बहुत अच्छा कर सकता है, लेकिन क्यों? रीज़न उसका ये है कि आप मीर अलदा त्रालपुरी फिशरी से डायरेक्टर जनरल, ये भी हमें एक्सपेक्टेड थे कि ज्वाइन करेंगे, आ रहे हैं, तो वो भी हमें ज्वाइन करें। तो एक तो एक्सेस का मसला है। दूसरा, न्यूट्रिशन को हम सीरियस ही नहीं लिया। कोई न्यूट्रिशन का अभी भी आप देखें कोई डिग्री नहीं है। आप देखें ना, मैं किताबों में वो सबक ही आजकल निसाब में निकाले जाते हैं जिसमें ये था कि भाई पग बदराए सो माखी मक्खन खाए, खीर पे गिज़ायत या जेके सबक आहिनि उहे आहिनि ई ख़तम। तंहिंजे करे एजुकेशन ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। असां वेलकम चऊं था मीर अलदा टालपुर खे, देर सां आयो, वॾी महिरबानी, असां सेशन शुरू थियो, तव्हां बि हिते जा। ॿियो कंहिंजो सवाल, कंहिंजो ॿियो सवाल? जी, मुंहिंजो नालो इम्तियाज़ सोलंगी आहे। सो मेनली न्यूट्रिशन जे हवाले सां जेके टे मेन रीज़न्स उनखे कैटेगराइज़ करे सघिजे थो। हिकिड़ो जेको तव्हां पैनलिस्टनि डिस्कस कयो त अवेयरनेस कोन्हे, ॿियो इहो त ओवरऑल गुरबत आहे सोसाइटीअ में। इवन जेका अमर्त्या सेन ॻाल्हि कई आहे जंहिंजे करे फेमाइन्स था अचनि, उहा ॻाल्हि थो करे त डिस्ट्रीब्यूशन जी। मुंहिंजो पैनल खां सवाल इहो आहे त दुनिया में असां वटि कहिड़ा एग्ज़ाम्पल्स आहिनि, कहिड़ो मुल्क आहे जंहिं तमामु जल्दी जेका मेल न्यूट्रिशन जो मसइलो हल कयो आहे ऐं उन कहिड़ी अप्रोच एडॉप्ट कई। प्रॉब्ली उतां असांखे को क्लू मिले जेका असां सिंध में उनखे
टेक्निक खे रेप्लिकेट करे सघूं। मीर साहब तव्हां जवाबु ॾींदो या कलोड़ साहब ॾींदो? मां ठीकु मां हिनखे ॾियां थो। जेके दुनिया खे छॾियऊं, साउथ एशिया खे ॾिसूं, साउथ एशिया में टॉप ते जेको रिकवरी ॾिनी आहे उहा श्रीलंका ॾिनी आहे। श्रीलंका में हिन महिल स्टैंडिंग 17% आहे, जेका डेवलप्ड कंहिं कंट्री जे बराबरि आहे, माना उनखां बि काफ़ी डेवलप कंट्री खां बहितर आहे। उन जा 3 रीज़न हुया। तोड़ी जो इंसर्जेंसी हुई, असां केतिरा बहाना ठाहींदा आहियूं न पाकिस्तान में, त साईं लॉ एंड ऑर्डर ही फलाणो फलाणो थी वियो। मुसलसल जेका इंसर्जेंसी रही आहे श्रीलंका में किथे बि न रही आहे। हुननि तालीम ते कंप्रोमाइज़ न कयो। श्रीलंका जी हिन महिल बि 99% तव्हां खां मथे जेका आहे लिटरेसी रेट आहे, नंबर 1। नंबर 2, माण्हुनि पंहिंजो बिहेवियर चेंज कयो। हुते पाणी घणो आहे, ज़मीनूं आहिनि, आबादियूं थियनि थियूं, नतीजे में रुॻो हू कणिक या शुगर या पंहिंजो काटन कोन पिया पोखनि, हू पंहिंजूं सब्जियूं बि उते उगाइनि पिया, उते मच्छी बि मारनि पिया, उते सभु। असांजो मोहाणो मच्छी मारणु छॾे ॾिनो आहे हिन महिल, त ॿियो त ठहियो त जेको नंढे हूंदे वञी तलाउनि में वञी जेको आहे त माण्हू कपिड़े सां ई मच्छी पकड़ींदो ऐं उन सां ईंदी का शइ। टियों जेको हुननि जो जेको सबबु आहे उहो हुननि हेल्थ खे हाणे हुननि वरितो अचे। प्रीनेटल पोस्टनेटल केयर खे उन्हनि मुसलसल क्लिनिक्स खे, जेके प्रेगनेंट औरतूं उन्हनि खे अहमियत ॾिनी, उन खां खणी आया। असां त जेका औरत ॿार ॼणण वारी आहे या ॼणे थी त उनखे त का अहमियत ई कोन ॾींदा आहियूं न घर में, खाधई न खाधई, जेका बचियल को गिरह मानी हूंदो उहो खाईंदी। अच्छा, ॿिए नंबर ते तव्हां ॾिसो तव्हांजो बांग्लादेश आहे। बांग्लादेश असांखां तोणी जो जेको हुनजो बॉडी बिल्ड आहे उन मुताबिक़ नंढो हुजणु खपे, पर स्टंटिंग में रेट असांखां तमामु हुनजो बहितरीनु आहे। 43% आहे हुनजी एवरेज। न त हुनजी शहरनि में ॾिसे स्टंटिंग त रही कोन्हे, हुनजी ॿारनि में स्टंटिंग कोन रही आहे। रीज़न हुनजो इहो आहे त हुननि वटि हिकिड़ो ट्रेंड आहे, उहो इहो आहे त पाणी हरंदा आहे, नतीजे में हुननि खे मच्छी मिलियो वञे। चांवर घर जे अॻियां पोखे छॾनि, उहा चांवर मिलियो वञनि। टियों हुननि जो हिकिड़ो उसूल आहे फैमिली जो, हर ख़ानदान जे अंदरि इहो उसूल आहे त बाबा घर आहे तव्हांजो, उते फ्रूट ट्री तव्हां ज़रूरु हिकिड़ो लॻाईंदो घर में, त नतीजे में उहो वण मां कुझु न कुझु हुनखे जेके बि ग़िज़ाई किलत वारी जेका आहे। कलर साहब मां हिन ॻाल्हि खे थोरो ॿुधायां त जेको असां वटि ज़राए आहिनि शायदि उन मां असां फ़ाइदो नथा वठी, जेको कुझु असांखे अलाह ताला उनखे असां प्रॉपर यूज़ नथा करियूं, इहो ई तरीक़ो मुंहिंजे उहो ई त रहणो आहे न। कुदरत सॼो निज़ाम रखियो आहे, कुदरत जे निज़ाम। हाणे अॻे छा कंदासीं, अॻे भतु ठहंदो, भतु जेकॾहिं तव्हां चाढ़ियो था चांवरनि सां ऐं उहो ई उते पाणी सुकी थो वञे त उनजा न्यूट्रिएंट अंदरि ई रहिजी था वञनि। हाणे बॉयल राइस, ठीकु आहे, बॉयल राइस में छा आहे त साॻा चांवर बॉयल कयो, पाणी हारे छॾियो। कलोड़ साहब हिकिड़ो सवाल ॿियो वठां जी। डॉक्टर तव्हां ॿुधायो। सलमान, मुंहिंजो नालो डॉक्टर सुलेमान ओठो आहे। सुवाल इहो आहे त तव्हां इन में कहिड़ियूं चेंजिस, इहे जेके तव्हांजो एक्सेलरेटेड प्रोग्राम आहे, इन में जेको एडिशन तव्हां करण वारा आहियो, त उहो सस्टेनेबल डेवलपमेंटल गोल्स खे उन नमूने एड्रेस करण में कामयाबु थी सघंदो या न? में जेकॾहिं ॾिसीए, पहिरियां त फाइनेंशियल रिसोर्सिस जी कमी आहे। असां 8 खाता आहिनि लाइव स्टॉक फिशरी जे हवाले सां। मीर साहब तव्हांखे ॿुधाईंदो छा पियो थिए। ॿियनि खातनि जे बारे में क्विकली मां तव्हांखे ॿुधायां थो हुन में छा आहे। लाइव स्टॉक जे बारे में पहिरियां ॻाल्हि कजे, जंहिंखे मां हेड पियो कयां। उन सां इहो सिलसिलो आहे त असेसमेंट जेका थी आहे उन मुताबिक़ तक़रीबन 10,62,000 ख़ानदान उहे आहिनि जेके गुरबत जे लकीर खां बि हेठि था रहनि, ऐं उहे डायरेक्ट हिट आहिनि तव्हांजी स्टंटिंग ऐं मेल न्यूट्रिशन सां। हाणे 10 लख ख़ानदान खे केटर कीअं कजे? रिसोर्सिस हर डिपार्टमेंट कोन करे सघंदो। नतीजे में असां 2,65,000 ख़ानदाननि खे बिहेवियर चेंज जेका तव्हां ॻाल्हि कई एजुकेशन वारी, इनफॉर्मल टाइप ऑफ एजुकेशन शहरनि में बि ॿाहिराड़नि में बि ॾियो। या जेको डिफेंस में या सुठी सोसाइटीज़ में माण्हू रहनि था उन्हनि जे ॿारनि खे ॿुधायो ऐं वॾनि खे ॿुधायो त बाबा गोश्त मखण खाइण सां न बीमारियूं थींदियूं आहिनि, न ई तव्हां को थुला बुला थींदो। जे इहो हुजे हा आम हिकिड़ो, मां हिन जो मौक़ो फ़ाइदो वठंदे हीअ जेका असांजी वेठी आहे त बाबा वॾो गोश्त न खाओ, खीर न पियो, मखण न खाओ, दिलि जी बीमारी थींदी। हिन महिल बि डॉक्टर साहब और वेठा आहिनि, ट्रिब्यून में हेराल्ड में गुज़िरियल जुमे ते न्यूज़ लॻी त इंडियन सब कॉन्टिनेंट में जेके इंडियन कम्यूनिटी आहे सॼी वर्ल्ड में या इवन US में बि ॾिठो वियो आहे त हुनखे हार्ट जूं डिज़ीज़ ऐं प्लस ब्लड प्रेशर ऐं शुगर जी टेंडेंसी ॿियनि खां डबल ते वधीक आहे। ठीकु आहे, हाणे अचूं हुन ते भला हिंदूज़ वॾो गोश्त कोन था खाइनि न, पोइ उते छो आहे? या उते दिलि जूं बीमारियूं कोन थियूं थियनि, उहो त रुॻो सब्ज़ी था खाइनि। इहा तुक ई ग़लति आहे। एक्सेस ऑफ एनीथिंग इज़ बैड। घणे में न खाओ। असां रेड मीट छॾे ॾिनो आहे टोटल। मच्छी साईं ॿुधाईंदो छा पियो थिए। अचो था एक्सलेटेड एक्शन प्लान ते, त असां अवेयरनेस चऊं त 2,65,000 ख़ानदाननि खे अवेयरनेस ॾियूं। हीअ मौक़ो बि असां इन करे गनीमत सम्झोसीं त हिन में घटि में घटि इहो आहे त उहे कम्यूनिटियूं जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे त हिते ईंदियूं न असांजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ। नंबर 2,
उहे ख़ानदान जन वटि लाइव स्टॉक आहे, जानवर आहिनि, न उन्हनि जो खीरु आहे उन्हनि वटि, न उन्हनि खे सही अंडो थो मिले, उन्हनि ते कमु कजे त हुननि जो बहितर प्रोडक्शन थिए। उन जे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको लाइव स्टॉक जो प्रोग्राम आहे एक्सरेटेशन प्लान, उन में 1,32,000 ख़ानदाननि खे असां मुफ़्त में जेको बि हुनजो लाइव स्टॉक आहे उनजी ट्रेनिंग बि ॾियूं पिया ऐं उनखे मुफ़्त में वैक्सीन बि ॾियूं पिया। पर आइडेंटिफाई थर्ड पार्टी करे पई त हे वाक़ई ग़रीब आहिनि। अमीर माण्हू त फ़ोन ते डॉक्टर सां पहुचियो वञे, ठीकु आहे। ग़रीब माण्हू जेके शेड्यूल कास्ट आहिनि, ख़ासि तौर ते तारज़ो, भील, मिगवाड़, जेको असां तव्हांजो लेबर क्लास आहे तव्हांजो, ठीकु आहे, उहो उनखे को एक्सेस ई कोन्हे। उनखे जेकॾहिं बकरी बि आहे त उनजी मरियो वञे, जेकॾहिं उन वटि हिकिड़ी ढगी आहे त उहा मरियो वञे। तंहिंजे करे असां 1,32,000 ख़ानदाननि खे उन वसीले कैटर पिया कयूं। रिसोर्स जी घटिताई जे करे 26,000 ख़ानदाननि खे आइडेंटिफाई कयूं पिया 24 ज़िलनि में जेके सिंध जा आहिनि इन सां रिलेटेड। त उन्हनि वटि जिन वटि लाइव स्टॉक कोन्हे, प्रेग्नेंट विमन आहिनि या उन्हनि जा ॿार नंढड़ा आहिनि, त उन्हनि खे लाइव स्टॉक बि कोन्हे, त उन्हनि खे असां 5 बकरियूं ॾियूं पिया, हिकिड़ो बकरो ऐं 4 बकरियूं, ऐं प्लस में असां उन्हनि खे 10 कुकड़ियूं ॾियूं पिया, माना 9 कुकड़ियूं मादियूं ऐं हिकिड़ो नर, त हू पंहिंजी फार्मिंग कनि ऐं उन मां अंडा ऐं जेके बेदा अचनि था उहे मतिलबु जेके डॉक्टर साहब तव्हां चवण त जेके बि ज़रा आहिनि उन मां फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं तव्हां बि उनखे सपोर्ट आहे। पर डॉक्टर जेको सलमान ओठे जो सवाल मैडम तव्हां ॾांहुं बि हो त सोशल सेक्टर छा थो करे? असां जेको बिहेवियर चेंज जी ॻाल्हि था कयूं, असां जेके चाहियूं था त भई माण्हुनि में अवेयरनेस अचे त हू पंहिंजे प्रैक्टिसिस खे चेंज कनि। इहे जेके पुराणियूं प्रैक्टिसिस हलंदियूं थियूं अचनि उन्हनि सां हुननि में वधीक बीमारियूं, वधीक मसइला पैदा था थियनि। इन करे बहितर आहे त इन्हनि प्रैक्टिसिस खे ख़तमु करे ऐं माण्हू जेके आहिनि से पंहिंजी हेल्थ ऐं पंहिंजी इन हवाले सां सोचणु शुरू कनि। ऐं पंहिंजी पॉवर्टी खे तव्हांखे ख़बर आहे त सिंध में हींअर जेके आहिनि से इलाही प्रोग्राम हलनि पिया जेके पॉवर्टी एलिवेशन जा आहिनि। न उहो त बिल्कुलु हलनि था, पर तव्हां जेको सोशल सेक्टर आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾिए पियो, कुझु तव्हां बि सपोर्ट कयो? सोशल सेक्टर जेको आहे सभिनी खां वधीक जेको इम्पोर्टेंट कमु करे पियो उहो अवेयरनेस रेज़िंग जो, अवेयरनेस माण्हुनि ताईं पहुचणु, माण्हुनि खे मोबिलाइज़ करणु, इहो बि सुठी ॻाल्हि आहे, सभिनी खां वॾो कमु ज़बरदस्त सुठो कमु था करियो। असां सां डॉक्टर अमीर अलदा तालपुर बि गॾु जेको फिशरीज़ जो डॉक्टर फिशरीज़ में कहिड़ो कमु पियो थिए या कहिड़ियूं अहिड़ियूं ग़िज़ा आहे जेका असांखे मेल न्यूट्रिशन में या स्टैंडर्ड में कमु अचे, या उन हवाले सां तव्हां छा पिया करो, कुझु थोरो ॿुधायो असांखे। जीअं त हीउ सेशन हलंदे आहे हुते पहुतो आहियां। स्टंटिंग एंड माल न्यूट्रिशन जो हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो अम्ब्रेला प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट शुरू कयो वियो आहे जेको वर्ल्ड बैंक जी हिकिड़ी स्टडी थी हुई उनखे मद्देनज़र में रखंदे उन में फिशरी सेक्टर बि पंहिंजो प्रोडक्शन सेक्टर 3 आहिनि असांजे हिन सॼे सेक्टर में, लाइव स्टॉक, फिशरीज़ एंड एग्रीकल्चर। ॿिया असांजा सप्लीमेंट्री सेक्टर्स आहिनि जेके सप्लीमेंट कंदा न्यूट्रिशन खे, पर डायरेक्ट जेका ऑगमेंटेशन ऑफ थींदी प्रोडक्शन साइड खां 3 सेक्टर कंदा। ऐं असां वटि सिंध में हिकिड़ो रस्मो रवाजु पाए सदियुनि खां इहो हलंदो आहे त बीमार माण्हू बि दवा खाइणु पसंदि कोन्ह कंदो आहे। हेल्थ वारनि दोस्तनि सां असांजी हमेशह इहा गिला रहंदो आहे, उन्हनि सां इहो हमेशह बहस रहंदो आहे त तव्हां हेॾो सारो सप्लीमेंट ॾियो था, मल्टाविटामिन माण्हुनि खे ॾियो था, पर सिंधी माण्हू उनखे एक्सेप्ट तॾहिं कोन्ह कंदा। उहे पहिरीं इहो चवंदा आहिनि असांखे पंहिंजो पेट भरियल मिलणु खपे, पोइ ई दवा खाईंदी, बीमार त कोन आहियूं। बहरहाल हिते पॉलिसीज़ अहिड़ियूं ठाहियूं थियूं वञनि जेके असीं त कुझु नथा करे सघूं, जेके पॉलिसी सां इदारा आहिनि उन्हनि खे इहो सोचणु खपे त जेसिताईं कंहिं बि ग़रीब जो पेट भरियल न हूंदो तेसिताईं हुनजी हेल्थ बि सुठी कमु थींदी ऐं उन ते दवा बि असरु कान कंदी। फिशरी सेक्टर इन सॼे जेको आहे सो प्रोग्राम में पंहिंजो रोल करे पियो। उन में 1208 तलाह जेके आहिनि पूरे सिंध में 2 एकड़ जा फ्री ऑफ कास्ट ठाहे पिया ॾियूं ऐं उनजी हिकिड़ी सर्वे थींदी आहे MPI ऐं स्कोर कार्ड वर्ल्ड बैंक जो आहे। उन बुनियाद ते असां सां जेका पार्टनरशिप में इम्प्लीमेंटिंग पार्टनर NGO आहे उहा असांखे करे ॾींदी आहे। त इन 2 एकड़ तालाब में जो जेके बेनिफिशरीज़ हूंदा आहिनि कंहिं बि ॻोठ में माना पुअरेस्ट जेके फैमिली। तव्हां कुझु ऐड करणु चाहियो पिया छा? थोरो ऐड कयां जेके अॻिले सवाल जेको हुयो हुन में त एक्सरेटेशन प्लान छा पियो करे, फिशरीज़ वारा तालाब पिया ठाहे ॾियनि माण्हुनि खे, ग़रीब माण्हुनि खे, त जीअं उते कलेक्टिवली उहो हुतां मच्छी मारे ऐं पोइ खाई सघनि। मां ॿुधायो लाइव स्टॉक छा पियो करे। लोकल गवर्नमेंट ओपन डेफिकेशन फ्री मुहिम पई हलाए त ॻोठनि में जेके काकूस आहिनि माण्हू ठाहिनि घरनि जे भरिसां या घरनि में, ऐं उते उहे इस्तेमालु कनि, बराए जंग वञनि था ऐं नतीजे में उहो फैलाव थिए पियो जेको कंटामिनेशन जो, ऐं उनजे करे पोइ इन्फेक्शन थिए पियो ॿारनि में उनजे करे। ऐं हेल्थ वारा एंटीनेटल PPHI जे वसीले हेल्थ वारा जेके उनजो ॿोरारी माइनि जूं चकास कनि था, उनजी टारगेट रखियलु आहे, उनखे टेबलेट ॾियनि था जेकॾहिं का कमी पेशी आहे। उनखां अलावा हुननि ते ॿियो टास्क इहो आहे त माण्हुनि खे सम्झायो, औरतुनि खे ॿुधायो त पंहिंजे ॿारनि खे खीरु पीआरनि ऐं घटि में घटि 2-2 साल ताईं पीआरनि। 2 साल पीआरण सां 2 फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त जल्दी ॿियो ॿारु पैदा कोन्ह थींदो, त पॉपुलेशन कुझु कंट्रोल थींदी। ॿियो इहो आहे त हुनजी ज़रूरत आहे जिस्म जी, जेका 2 साल हर ॿार खे
खीर पंहिंजे औरतुनि खे असांखे सम्झाइणु खपे घरनि में त बाबा हर ॿार जो हक़ आहे त उनखे 2 साल उनखे खीर मिले, न मिलियो आख़िर ताईं तव्हां लोड़ींदा रहंदा। उहो तव्हां हिन महिल बि तव्हां ॾिसो जेकॾहिं जानवर खे जंहिंखे नंढे हूंदे खीर न पियारियो उहो आख़िर ताईं बि इम्प्रूव न करे सघंदो आहे, न हेल्थ प्रोड्यूस करे सघंदो आहे। हाणे थोरी ॻाल्हि ॿी कजे, एजुकेशन वारनि खे चयो आहे त पंहिंजो निसाब जेको आहे उन में तब्दीली आणनि ऐं न्यूट्रिशन जे हवाले सां उन में सबक़ विझनि त जीअं ॿारु पढ़े ऐं सम्झे। हाणे हिकिड़ी जेका डॉक्टर साहिबु तव्हां पहिरियां ॻाल्हि कई हुई आहे त ॿाराड़ीअ में माण्हू खे छा करणु खपे, जेको हारी आहे उनखे त पैटर्न क्राप जो चेंज करणु खपे, उन में फ्रूट बि आणे, उन में नंढियूं नंढियूं वेजिटेबल बि आणे। ज़राअत वारा एग्रीकल्चर वारा किचन गार्डनिंग जी तालीम ॾियनि पिया त पंहिंजे घर जे ॿाहिरां 5-8 पौधा तव्हां पंहिंजा जेके आहिनि सो उहो हणी छॾियो, वाङणनि जा, के टमाटनि जा, के बसरनि जा, के हिन जा मुख़्तलिफ़ वैरायटी। ॿियो उन माण्हूअ खे रुगो जंहिं वटि दाल ऐं चांवर जी सलाहियत आहे त उनखे मटाए थोरो खाइणु खपे। बाबा दाल हिकिड़े ॾींहुं वठी आहे, ॿिए ॾींहुं आलू वठि, 3 ॾींहं तूं टमाटर खा उन सां, चौथे ॾींहुं बसरनि सां खा, 5 ॾींहं त तूं ॿी कुझु कोन्हे त तूं वैरायटी उन में पंहिंजे में आण जेका तोखे लोकल सस्ती शइ मिले थी। उहो शहरनि में असांखे औरतुनि खे ॿुधाइणो पवंदो त पंहिंजे ॿारनि खे खीर बि पियारियो, प्लस में शहरनि में असांखे पंहिंजे घरनि में इहा तरबियत ॾियणी पवंदी ऐं अवेलेबल करिणो पवंदो त सुबुह जो तव्हांजो मखणु अवेलेबल हुजे तव्हां वटि, राति जो तव्हांखे या सुबुह जो खीर खपे थो। खीर जा मसाला आहिनि, खीर जेको तव्हांजो दॿे में खीर आहे ज़रूरी न आहे त उहो खीर हुजे, इहो बि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त उहो खीर ॾाढी सुठी नज़ीर हुसैन तव्हां ॻाल्हि कई। मां थोरो 2-4 शयूं तव्हांखे ॿुधायां त जेका असांजी ग़िज़ा हुजे उन में ताक़त हुजे, में न्यूट्रिशन हुजे ऐं बैलेंस डाइट में असां कार्बोहाइड्रेट बि हुजे, प्रोटीन बि हुजे, फैट बि हुजे, उन सां गॾु मिनरल्स ऐं ॿिया जेके मैक्रोन्यूट्रिएंट उहे बि हुअणु ज़रूरी आहिनि। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकी ग़िज़ा ईअं न आहे त तव्हां हिकिड़ी ग़िज़ा खाईंदो मतिलबु सिर्फ़ु कार्बोहाइड्रेट खाईंदो तॾहिं बि मेल न्यूट्रिएट थी सघो था। स्टैंडिंग जो त वॾो हिकिड़ो तइदादु असां वटि जेको आहे ॿारनि जो उहो मेल न्यूट्रिएट बि आहे ऐं उन सां गॾो गॾु जेको आहे सो स्टैंडिंग में आहे। असां सभिनी खे गॾिजी इन ते वॾो कमु करणो पवंदो, हेल्थ डिपार्टमेंट हुजे या लाइफ स्टॉक या डॉक्टर जेके आहिनि, इहा ॼाण बि ॾियणी पवंदी असांखे, माण्हुनि खे बि ॼाण ॾियणी पवंदी, उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो, जेके बि मरीज़ अचनि उन्हनि खे बि ॿुधाइणु घुरिजे त तव्हां हिन जेको स्टैंडिंग मां कीअं असां निकिरंदासीं। असांखे पंहिंजी ग़िज़ा खे बहितर करिणो पवंदो, उनखे बैलेंस रखिणो पवंदो ऐं जेको आहे उहो जेसि ताईं असां न कंदासीं त असां हिन वॾे जेको हिकिड़ो इशू आहे इनखे मुंहुं ॾेई न सघंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां हिते आया आहियो। अॼु असां जंहिं इशू ते या जंहिं टॉपिक ते ॻाल्हायो उहो असांजो मेल न्यूट्रिशन जा ग़िज़ा हुई, त ग़िज़ा खे बहितरु घुरिजे। मुंहिंजे महिमाननि जो वॾी महिरबानी, ज़ाहिदा तव्हांजी वॾी महिरबानी, डॉक्टर कलोड़ साहिबु तव्हांजी, असद साहिबु तव्हांजी, मीर टालवर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी।